लाहौर हाई कोर्ट मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज की हिफाजती जमानत मंजूर करे वरती। अदालत मरियम नवाज की 12 अप्रैल ताईं हिफाजती जमानत मंजूर कंदे नैब के गिरफ्तारी का रोके वरतो। मरियम नवाज जो चवण आहे त पहिरियों भेरो नैब ऑफिस वारे इलाइक़े के रेड जोन करार ॾिनो वियो। अॻी चई चुकी आहियां जेतिरो इंतकाम थियणो हो थी चुको। हाणे इमरान खान जी हुकूमत ॾुखियाईनि में आहे, संदसि ॿेड़ी ॿुॾी रही आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त मूंखे मौलाना फज़ल रहमान जी हालत ते तरस अची रहियो आहे। फज़ल रहमान जी सियासत हवा में लटकी रही आहे। मुंहिंजा बिलावल भुट्टो ज़रदारी सां सुठा वास्ता आहिनि। PDM ख़त्म थी चुकी आहे। मुस्लिम लीग नून कुझु बि करे पर PP कॾहिं बि इस्तीफ़ा न ॾींदी। कोरोना वायरस की टी लहर में बाद सबब इस्लामाबाद समेत मुल्क के केतरनि ज़िलनि में 11 अप्रैल ताईं तालीमी इदारा बंद करण जो ऐलान। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवण आहे त जिन ज़िलनि में कोरोना केसिस की शरह वधीक आहे उते तालीमी इदारा 11 अप्रैल ताईं बंद रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। 9हीं ऐं 10हीं जमात जा इम्तिहान शेड्यूल मूजिब मई की आख़िर में थींदा। कराची में कोरोना केसेस में वाध सबब कराची जी सेंट्रल ज़िले के 3 सब डिवीज़न में माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू। DC सेंट्रल पारा नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब लियाकताबाद, नॉर्थ नाज़िमाबाद और नॉर्थ कराची सब डिवीज़न में 15 ॾींहनि लाइ माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू हूंदो। सेनेट चेयरमैन सादिक संजराणी की कामयाबी खिलाफ दरख्वास्त ॿुधण जोगी आहे या न। इस्लामाबाद हाई कोर्ट हारियल उम्मीदवार इशरत गिलानी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। फारूक एच नाइक चयो आहे त सेनेट चेयरमैन की चूंड में इलेक्शन कमीशन जो को भी किरदार नाहे। प्रोसीजर में का बेज़ाब्तगी हुजे तो उनखे अदालत में चैलेंज नथो करे सघिजे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे अॻवाननि ऐं कारकुननि खे PDM बाबति सख़्तु बयान ॾियण खां रोके छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त कारकुन ऐं रज़ाकार को बि अहिड़ो बयान न ॾियनि जंहिंसां मुख़ालिफ़ धिर जे इत्तेहाद खे नुक़सानु पहुचे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच एजाज जखरानी की जमानत वाली दरख्वास्त ते महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो है कि जज पारां ज़मानत रद्द करण ऐं ॿिए जज पारां ज़मानत ॾियण जो फ़ैसिलो लिखत में जारी। नैब पारां एजाज जखरानी के खिलाफ 36 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल थियल आहे। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति केसिस जी ॿुधणी। अदालत पारां IG सिंध मुश्ताक महर जे पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त IG सिंध छो पेश न आहे थियो। रुपोस्ट जवाबदारनि जी ॻोल्हा करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। गुम थियल शहरनि बाबति रिपोर्ट ॾिनी वञे। सरकारी वकील चयो त IG सिंध पारां AIG लीगल पेश थियो आहे। क्वेटर भरिसां तेज़ रफ़्तार कोच ऐं कार में टक्कर, फौतुनि जो अंग 8 थी वियो। फौतुनि में 2 ॿार बि शामिल। गॾा वेझो क़ौमी शाहराह ते अणॼातल गाॾीअ टक्कर में 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सीता रोड भरिसां ॻोठु हासिल चांडियो में माल जे वाड़े खे बाहि लॻण सबबि 2 ॿार सड़ी फोत थी विया। फोतुनि में 6 वरनि जो बिलावल ऐं 6 वरनि जी दुआ चांडियो शामिल। जखबाबाद में शहीद अल्लाह बख्श पार्क वेझो कार इल्ज़ाम हेठि सोट अथा औरत क़तल। जवाबदार असदुल्ला अबड़ो आरफा अबड़ो के फायरिंग करे क़तल कयो। पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। सन भरिसां सिंधु दरिया मां नौजवान जो लाश ठाहियो आहे, सुञाणप नथी सघी। पनियाकिल में बदफ़ैली खां पोइ क़त्ल कयल नींगर जे केस में अहमद भराई। गिरफ़्तार मुख्य जवाबदार शफ़ीक जतोई जे 2 भाइरनि समेत 3 ॼणनि जा DNA लाइ जुज़ा वरिता विया। टनो आदमलग ॻोठ कड़ियो बचल खान बोदाणी में ख़ासकेली ऐं उमराणी बिरादरी जी 2 धुरियुनि में खूनी तकरार तां 3 ॼणनि जे क़त्ल वारो मामिलो। गुज़िरियल राति ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थियल मोहम्मद जुमन ख़ासकेली जो लाश हाला भरिसां क़ौमी शाहराह ते रखी धरणो। ट्रैफ़िक मुअतल, गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं।
ठारूशा बरसा ॻोठ मचर जो रहवासी शाहिद हुसैन विस्तड़ो गुज़िरियल 4 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम। वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर, थाणे ते एमसी दाख़िल। चेलार वासी नौजवान पोरियत भीषम मेराज उमरकोट मां पुरस्कार नमूने गुम। वारस परेशान। सिंध के मज़ाहिमती ऐं इनकलाबी शाइर राशिद मोराई के विछोड़े के 7 वरिये विहामी विया। राशिद मोराई सिंध के माण्हुनि खे शाइरी ज़रिए जाॻाए उत्साह बख़्शियो।